अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हाज़िर ख़िदमत है मां जो मेज़बान जहांगीर सैड़ो प्रोग्राम सिंध इशू सां गॾु एक दफ़ो ॿीहर अव्हांखे सिंध इशू प्रोग्राम में ख़ुशामदीद चऊं था ऐं उम्मीद कयूं था त जिते बि हूंदव हमेशह जीअं ख़ुशि हूंदव। नाज़रीन, कोरोना वायरस जेको हिकु आलमी वबा जी सूरत इख़्तियार करे चुको आहे, जीअं दुनिया जी वॾी वॾी मुल्कनि खे जेके पंहिंजे पाण खे सुपर पावर सम्झंदा हुआ, जेके दुनिया जे जदीद असलहनि सां लेस हूंदा हुआ, जेके दुनिया जी जेको आहे वॾे में वॾी मईशतूं पाण वटि रखंदा हुआ, हिन कोरोना वायरस जो जेको मूज़ी मर्ज़ आहे हिन उन्हनि मुल्कनि खे बि गोॾे भर जेको आहे सो खोड़े छॾियो आहे। हिन सिलसिले में पाकिस्तान बि उन्हनि ममालिक जी लिस्ट में शामिल आहे जिते हिन जा मूज़ी मर्ज़ जा तमामु घणा वॾा असरात जेके आहिनि से पिया आहिनि। पाकिस्तान जी अगरि असां ॻाल्हि कंदासीं त सिंध सूबो जेको आहे सो उहो बि तमामु घणो इफेक्टिव थियो आहे। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं हैदराबाद डिवीज़न में। हैदराबाद डिवीज़न जी असां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायूं त पहिरियों फेज़ जेको हो हिन जो उहो लॉकडाउन हो, लॉकडाउन खे महीने खां मथे थी वियो हलियो आहे, मुसलसल जारी आहे लॉकडाउन। अवामी चुरपुर ते मुकमल तौर ते पाबंदी आहे, मेन तिजारती मर्कज़ जेके आहिनि से उहे बिल्कुलु बंदि आहिनि। उनखां पोइ जेको ॿियो मरहलो जेको साम्हूं आयो, जेको हिकिड़ो हिकु चैलेंज जी सूरत में जेको आहे सो हुकूमतुनि खे साम्हूं आयो, उहो इहो हो त लॉकडाउन त करे छॾियोसीं, माण्हुनि लॉकडाउन जी आजियाब कई, घरनि ताईं महदूद थी हलिया, घरनि ताईं वेही बि रहिया। पर वॾे में वॾो मसइलो इहो त इन्हनि माण्हुनि खे जेको रोज़गार जो मसइलो आयो पिए, छो जो हिकु नंढे पाण जी कैबिन खां वठी हिकु फैक्ट्री ताईं सभु जेके आहिनि से हिन लॉकडाउन जे करे मुतासिर थिया ऐं इहे सभु तमामु कारोबार जेको आहे सो बंदि रहिया। हाणे इहे सॼो सूरत हाल बंदि थियण खां पोइ जेको पोरियत तबिको आहे, जेको मुस्तहिक तबिको आहे, उहो तमामु घणो परेशान थी वियो हलियो। त ॿियो मरहलो जेको उनजो हो उहो हो रिलीफ जो। त हाणे रिलीफ में जेको आहे सो गवर्नमेंट सिंध पंहिंजे तरफ़ां जेके आहिनि से एफर्ट वरिता, वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजे तरफ़ां जेके आहिनि से कोशिशूं कयूं। उन सिलसिले में सभिनी खां पहिरीं गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे सो ऐलान कयो त असीं मुस्तहिकिन खे घरनि ताईं राशन पहुचाईंदासीं। उन में केतिरो अमल दरामद थियो असां तव्हांखे मुख़्तलिफ़ पंहिंजी रिपोर्ट्स में उन बारे में आगाही ॾेई चुका आहियूं वक़्तु ब वक़्तु। उनखां पोइ वरी वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां हिकु प्रोग्राम शुरू कयो वियो एहसास एमरजेंसी कैश प्रोग्राम जे नाले सां, जंहिंमें चयो इहो पियो वञे त इहो जेको आहे सो BISP प्रोग्राम जेको आहे, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जेको आहे उन जो ई हिसो आहे। जेके हर महीने जेके पहिरीं कार्ड जिन ख़वातीन वटि हूंदा हुआ, जिन औरतुनि वटि कार्ड हूंदा हुआ, उन्हनि खे 3000 रुपया हर महीने मिलंदा हुआ। हिन दफ़े 4 महीननि जा पैसा गॾु मिलाए 12000 रुपया करे फ़ी ख़वातीन ऐं मर्द खे असीं जेको आहे सो ॾेई रहिया आहियूं। इन में वॾो तकरार हलियो सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो। सिंध हुकूमत जो चवणु इहो त हीअ असांजा बेनज़ीर इनकम सपोर्ट वारा पैसा ई आहिनि जेके हुकूमत जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत ॾिए पई, ऐं जेको आहे सो वधि में वधि 1000 रुपया उन्हनि मज़ीद उन में विझी ऐं असांखे जेको आहे सो ॾियनि पिया सिंध वारनि खे। इन ते को ख़ासि रिलीफ वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां असांखे नाहे मिलियो। त इहो हिकिड़ो तमामु वॾो बहस हो। अॼु असीं तव्हां सां जंहिं मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो मौज़ू आहे त एहसास एमरजेंसी कैश प्रोग्राम जे सिलसिले में जेके सेंटर क़ाइमु आहिनि, उन ते जेके SOPs आहिनि, उन ते केतिरो अमल दरामद थिए पियो, उते सहूलतूं जेके आहिनि उहे केतिरे क़दुरु बहितर आहिनि न आहिनि, जेके गवर्नमेंट जूं ॾिनल सिहत जे बारे में एडवाइज़री आहे उन ते अमल दरामद केतिरो थी रहियो आहे। उन सिलसिले में असां तव्हांखे ॿुधायूं त हैदराबाद जेको डिस्ट्रिक्ट आहे उन में 4 तालुका आहिनि, हैदराबाद रूरल, लतीफ़ाबाद, हैदराबाद सिटी ऐं कासमाबाद। इन्हनि 4 में टोटल मजमूई तौर ते 22 सेंटर क़ाइमु आहिनि ऐं जेके पंहिंजो कमु करे रहिया आहिनि। इन में शुरू वारा जेके 2 ॾींहं हुआ उहे तमामु घणा पीड़ा वारा, तकलीफ़ वारा हुआ उते मौजूदु अमले जे लाइ बि, ऐं जेका उते जेका रश जेका हुई, जेका माण्हुनि जो जेका पीड़ा हुई, उहा बि ॾाढी हिकिड़ी तशवीशनाक सूरत हाल जेका असां ॾेखारे रही हुई। छो जो कोरोना वायरस में सभ खां वधीक इहो चयो वियो आहे त बाबा पंहिंजी जेके एक्टिविटीज़ महदूदु रखो, पंहिंजो पाणनि खे घर ताईं महदूदु रखो, माण्हुनि सां हथु मिलाइण, वेझो वञण खां जेको आहे सो पासो कयो। पर हिननि सेंटरनि ते जेका शुरू वारे 2 ॾींहंनि में हालत ॾिसण में आई, उन मां लॻो पिए त हैदराबाद जेको आहे सो कोरोना जे मरीज़नि जो वॾे में वॾो मुतासिर ज़िलो जेको आहे सो थींदो। पर बहरहाल वरी बि असीं चवंदासीं त हैदराबाद इंतिज़ामिया तमामु सुठो कमु इन सिलसिले में कयो ऐं उते मौजूदु जेको स्टाफ जेको अमलो हो उन्हनि भरपूर ताउन कयो। उते हैंड सैनिटाइज़र जा जेके आहिनि से बंदोबस्त पिणु कया विया। उनखां अलावा उते मौजूदु जेको स्टाफ हो उहो वक़्तु ब वक़्तु उते मौजूदु जेके पोरियत औरतूं ऐं मर्द हुआ, जेके ॿारहाड़ीअ सां तालुक़ु घणे क़दुरु रखंदड़ हुआ, उन्हनि खे आगाही ॾींदा रहिया त हीउ प्रोग्राम 3 मरहलनि में जेको आहे सो हलंदो। जंहिंमें पहिरियों मरहलो इहो हो त BISP कार्ड जिन वटि आहे उहे जेके आहिनि से ईंदा पहिरें मरहले में ऐं उन्हनि खे ई पैसा जेको आहे सो जारी कया वेंदा। प्रोग्राम जो एहसास कैश एमरजेंसी प्रोग्राम जेको उन जो ॿियो मरहलो इहो हो त जिन माण्हुनि खे मैसेज अची चुका आहिनि, जंहिंमें तारीख़ बि जेका आहे सा ॼाणायल हूंदी, त उहे उनखां पोइ उन सेंटर ते वञनि ऐं पंहिंजा जेके आहिनि से पैसा उतां वसूल कनि। टियों मरहलो इन प्रोग्राम जो इहो हो
त जिन माण्हुनि खे इहो मैसेज आयो त तव्हांजे मैसेज असां वटि पहुची चुको आहे, पर तव्हांजी जांच पड़ताल हलंदड़ आहे। जीअं ई तव्हांजी जांच पड़ताल मुकमल थींदी असीं तव्हांखे मैसेज जे थ्रू आगाही ॾींदासीं ऐं तव्हां उन सेंटर ते वञी पंहिंजी रक़म वठिजो। उन सिलसिले में माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न आई, जंहिंजे करे माण्हू जेको आहे सो हज़ारनि जी तादाद में शुरूआती ॾींहंनि में हिन सेंटर ते पहुची विया हलिया, जंहिंजे करे तमामु घणी जेको इंतिज़ामिया खे परेशानी थी ऐं माण्हुनि खे ख़ुदि बि परेशानी थी। अॼु असां ॾिसंदासीं त हुकूमत तरफ़ां जारी कयल SOPs जेके स्टैंडर्ड ऑपरेटिंग जेके प्रोसीजर आहे उन ते केतिरो अमल दरामद थी रहियो आहे, हैंड सैनिटाइज़र जो हिते केतिरो बंदोबस्तु आहे, जेको सोशल डिस्टेंस जे लाइ जेको 6 फुटनि ते हिकिड़ो माण्हू बीहे उन ते केतिरो अमल दरामद थियो, उन सिलसिले में तव्हांजी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं हिते मौजूदु अमलदारनि सां त उन्हनि जो छा चवणु आहे। हिते मुक़ररु जेको स्टाफ आहे उन्हनि सां बि पंहिंजी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। हिते मौजूदु जेके माण्हू जेके पोरियत इहे पैसा वठण जे लाइ हिते मौजूदु आहिनि अवां जी, उन्हनि जी मुख़्तलिफ़ हैदराबाद जे मुख़्तलिफ़ सेंटरनि ते पहुची उन्हनि सां पंहिंजी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं ऐं उन्हनि खां पुछंदासीं। असां सभु सेंटर ते विया आहियूं, पकौड़ा चौक ते विया आहियूं, हैदर चौक ते विया आहियूं, कासमाबाद ते विया आहियूं, को मिले ई कोन। त सिटीजन विया आहियूं, मैसेज आयो आहे कोन मिलिया आहिनि, पैसा कोन मिलिया आहिनि। 4 मुंहिंजूं किश्तियूं रहियल आहिनि, मूंखे मिलनि ई कोन थियूं। छा कयां, बेबस किथां खावां, मिटी खावां, नथा मिलनि। रुली 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 बि रही आहियां काड़े में, मिले ई नथी, पैसो नथो मिले। ऐं चोथों ॾींहुं आहे कागर ही कढायो अथमि, ही कढाया अथमि, कागर आहे उञे बुखी डोड़ंदी वधां, मूंखे केरु थो ॾे अलाह खां सवा। उमिरि में असांखे न मिली आहे पाई बि, कॾहिं बि न मिली आहे, न मूंखे न मुंहिंजे धीअनि खे। हा असांखे कोन मिली आहे, पर हाणे वरी चयूं त आया आहिनि 12,000। मां थोरा जांचा त कयूं न, भला ग़रीब माण्हू दवा थी हले न पई, इन जे करे आया आहियूं पुटु। न कमाइण वारो केरु कोन्हे को, पुटु आहे हिकिड़ो सो जॾड़ो आहे, पंहिंजे अथसि ॿारड़ा उन्हनि में पूरो आहे। अॼु केरु कंहिंजो कोन्हे को बाबा साईं। एॾी तकलीफ़ आहे, दवाऊं लिखावां 1000 जी या हफ़्ते जी दवा, हुतो ग़रीब ॾेई वञनि, ग़रीब करे माण्हू ॾेई वञनि, केरु कोन्हे ॾियण वारो, मिसकीन आहियां सफ़ा। ज़िंदगी में असांखे कोन मिलिया आहिनि, चङनि भलनि खे मिलिया आहिनि, असांखे मुंहिंजी अमड़ खे, मूंखे, मुंहिंजी भेणनि खे, माना असांजे ख़ानदान पूरे खे नथा मिलनि। असां मुंहिंजो घर वारो कोन्हे, मुंहिंजे नंढड़ा 5 बच्चा आहिनि, वाट खुदा थी खुदा करणु मानी मिलंदी आहे ऐं वेलो वेंदा आहियूं, वेलो खाईंदा आहियूं, असांखे केरु ॾियण वारो न आहे। हर हिकु ॾे वई आहियां, दादा मूंसां मदद कयो, असां सां महिरबानी कयो, असांजी कंहिं हेल्प न कई, केरु ॾियण वारो न आहे, न मुंहिंजो घर वारो आहे, न मुंहिंजा बच्चा ईअं दर पदर पाड़े जा लटड़ा मिलनि उहे पायूं, न त असीं मटे जे करे ख़ुदकशी बि कई, हिन बचनि जी मजबूरी न ॾिसी हिननि। डेली बेसिस ते 300 खां अबोव जेके वीचारियूं लेडीज़ आहिनि उन्हनि खे हिन प्रोग्राम जे तहत डिस्पर्सिंग थिए पई। ऐं के ॾींहं अहिड़ा आहिनि कंहिं ते मुख़्तलिफ़ आहे, जीअं कल्ह जो ॾींहुं हुयो उन ते अबोव 300 हो। अॼु जेको आहे, अॼु कुझु स्ट्रेंथ घटि आहे ऐं टर्न आउट घटि थियो आहे, घटि अचण जे करे। बाक़ी ॾाढो स्मूथली ऐं ही दायरा आहिनि जिन में असां 1 बाय 1 सभिनी लेडीनि खे विहारींदा आहियूं ऐं तक़रीबन 6 फुट जो मुफ़ासिलो हूंदो आहे पर लेडी में। माहौल खे मेंटेन कंदे ऐं सोशल डिस्टेंस खे मद्देनज़र रखंदे ही प्रोग्राम हलायूं पिया। इंशाअल्लाह ताला जेतिरा ॾींहं बि हूंदो सुठे नमूने सां हलंदो इंशाअल्लाह। सॼे ज़िले जा विज़िट कया आहिनि असांजे पुलिस जे तरफ़ खां, रेवेन्यू जे तरफ़ खां ऐं जेको सिस्टम अपडेट थियल आहे BIC जे तरफ़ खां तमामु वधीक एफर्ट्स वरिता आहिनि। ख़ासि करे इन में ॾिठो वियो आहे त असांजो जेको स्टाफ कमु करे थो उन्हनि में अहसासु आहे, उन्हनि में माण्हुनि सां हमदर्दी आहे ऐं उहे बि असांजे मुल्क जा सरकारी मुलाज़िम त आहिनि ई आहिनि, बल्कि हिकिड़ी दिलि बि रखनि था। इहो वॾो असांखे नौकिरी जे दौरान मूंखे महसूसु थियो आहे विज़िट करण मां, त असांजो जेको स्टाफ आहे, जंहिं बि इदारे जा कंसल्ट स्टाफ आहे, उहे सभु जा सभु कमु करनि था। बाक़ी थोरो घणो जेको मिसहेप थिए थो उन जे लाइ बि उन्हनि खे असां अवेयरनेस करण जी कोशिशि कई आहे। तव्हां ॾिठो हूंदो, जीअं मां आयुसि त मूं समूह उन्हनि खे लेक्चर ॾिनो, उन्हनि खे ॿुधायो त तव्हां काइंडली ही तमामु गंदी बीमारी आहे, हिन में सोशल डिस्टेंस क़ाइमु रखो ऐं SOP खे फॉलो कयो। ऐं इनशाला माण्हुनि में बि अवेयरनेस अचे थी, माण्हू रिस्पॉन्स ॾियनि था। असां पूरो उमेद आहियूं त असां हिन पंहिंजे बाबा ते कब्ज़ो करे वेंदासीं। सुबुह खां आयासीं, वरी हिननि वीचारनि असांखे नादरा मोकिलियो त मां ताईं पंहिंजो कार्ड ठाराए अचो, पर हुते वियासीं नादरा बंदि हुई, वापसि आया आहियूं। ऐं हिकिड़ी कोन्हे एतिरियूं कई मायूं नादरा जे दरवाज़े पिछूं नादरा बंदि आहे, कंहिंसां कार्ड ठारायूं। असीं मायूं अंदरि सिलाई कनि थियूं, वीचारियूं नियाणियूं महिनत कनि थियूं त ॾेखारूं था। असीं बिल्कुलु ग़रीब आहियूं। मुंहिंजो घर वारो वीचारो रक्शो हलाईंदो आहे, उहो रक्शो बि बीठो आहे। असां वटि कुझु बि कोन्हे, हिन पैसनि जे आसिरे ते अॼु आया आहियूं। रुली रुली हाणे वरी वापसि था घर वञूं, हाणे विढ़ंदासीं त कोन।
न का एहसास था मिलन न कहो था इमरान मिलन बेनज़ीर जा पैसा 5 ई मायूं ई बीठियूं न हिन खे त बेनज़ीर जा कोन मिलिया आहिनि होप कोन मिलिया आहिनि ब्लॉक करे छॾिया आहिनि चऊं ब्लॉक थिया पिया आहिनि वञो बेनज़ीर ऑफिस में वञो जा नादरा में वञो हाणे ॿई पासे बंदि थियूं पयूं आहिनि ऑफिसूं हाणे असीं केॾांहुं वञूं हिते त मिलनि ई कोन था हाँ ऑफिस में चवंदासीं ब्लॉक थिया न असांजो मसइलो हल करियो न असां माई जो त छा थो थिए छा नथो थिए उहा हुतां ख़बर पए न ऐं जेके भला बेनज़ीर जा पैसा मिलनि था उनखे अहसास कोन मिलंदा छा इहो बि असांखे ॿुधायो वञे असांजो मैसेज आयो त 24,000 आया आहिनि तव्हांजा असां 12,000 बेनज़ीर कढिया आहिनि ऐं 12,000 नथा ॾिने चवनि था कोन आया आहिनि बसि इहे हिकिड़ा ई मिलंदा ऐं न को फंड वंड कुझु बि असांखे कोन मिलियो आहे हाणे राति ॾींहुं असीं हिन काड़े में बीठा आहियूं बुख ते मरूं ऐं हिते बीठा आहियूं राति के खाधे ते अञा तक बीठा आहियूं अञा असांखे सुबुह खां 8 बजे जा आयल आहियूं हाणे बुख ते मरूं त असांखे जे पैसो ई नथो मिले त पोइ हाणे असांखे हिते घुराए आई अॼु पूरो हफ़्तो थियो आहे त ईअं बीहूं था पाण जा पेट भरे रुगो वेठा आहिनि बसि पैसा पुॼाइनि राशन पुॼाइनि सभु कुझु पुॼाइनि न न असांखे का शइ कोन मिली आहे हा पोइ बुख था मरूं ॿियो छा कयूं मथां जबल खां आया आहियूं मथां बि हा जंहिं न पाणी न छाणी न का शइ कान्हे असांखे 10-15 ॾींहं थिया आहिनि हिते आयो 2 ॾींहं था थियनि वरी था अचूं 3 ॾींहं था थियनि त वरी मोटी था वञूं भला असांजे घर भला ते रुश्वत वठो ॿियो हाणे भाउ सां ग़रीब ॼम छिरे मां था अचूं असां ग़रीब न टेतिरी पहुचनि असांजो धंधो न पूरियो पोइ असां छा कयूं अब असांखे कुझु कोन मिलियो आहे ज़मीन ते बीठी आहियां सच पई ॻाल्हायां असांखे पार्ट जो बि किथां कोन मिलियो कम ते वेंदीसूं न 2 माहिने राशन ॾिनो कम जो बि जवाबु ॾेई छॾियऊं त जेसि ताणी इहा बीमारी नथी ख़तमु थिए तेसि ताणी तव्हां न अचो असांजो अर्ज़ु इहो आहे त पुलिस जे माना बीमारीअ खां असांखे बचाए थी त पेट बि त असांखे रस आहे न कपिड़ो थोरी को हुनजो टुकड़ो हणी ऐं वेही रहंदासीं असांखे बि त ज़रूरु मानी खपे न ॿाहिरि निकिरंदा त ॾंडा हणी माण्हू थी छॾे त वरी राशन बि घर घर रस आहे असांखे पैसा न मिलिया आहिनि चई मैसेज ईंदो अञा हेल आयो बाक़ी मैसेज न आयो हाणे असांखे न को किथां राशन मिलियो न को कुझु थियो आहे असांखे बंगलनि वारनि बि कढी छॾियो नंढड़ा नंढड़ा मासूम बच्चा आहिनि उन्हनि खे केरु खाराए अब मैं गरीब औरत बेवा औरत मेरे मियाँ का इंतकाल हो गया ये मेरी गलती है जो मैंने अपने मियाँ का नाम नहीं हटवाया मैं नहीं हटवाना चाह रही सारी उम्र मेरे छोटे छोटे बच्चे किराए के मकान में रहती हूँ यहाँ मैं रोज़ाना आ रही हूँ अब ये मेरे फिंगर नहीं आएंगे तो मैं कहाँ से लाऊं उनको काट दो भाई अब ऐसा तो नहीं होता जब मैं सब सबूत लेके बैठी हूँ मुझे पैसे क्यों नहीं मिल रहे नहीं कोई भी नहीं दे रहा क्योंकि यहाँ के लोगों ने 3-3 हज़ार कट्टे अपने घर में पैक करे हुए वहाँ से बेनज़ीर वालों के आए हुए मीर फतेह के यहाँ उन्होंने पैक करा कोई नहीं दे रहा किसी को खुद मेहनत करो और खुद खाओ फिर कहते हैं लॉकडाउन करो 7 से 8 दिन हो गए 400 किराया लग गया गरीब बंदा कहाँ से देगा अभी हम तो सही लगवा रहे नहीं हैं हमें कहीं और से बता रहे नहीं कि हम नादरा से आगे वहाँ से चले जाएं और अंदर जाने नहीं देते किसी को अब उनको पता नहीं है हमें अंदर जाने नहीं दे रहे इस तरीके से थोड़ी होता है आज हम इतने दिनों बाद आए हैं और आज इन्होंने एक इतनी रश के बाद खड़े होने के बाद अभी एक थम लगवाया है सिर्फ यानी कि हम सारी उन फिंगर्स चेक कर लें कोई तो एज इट मैच हो जाएगी घर का गुजारा कैसे कुछ भी नहीं चल रहा एक टाइम खाएंगे दूसरा टाइम पता भी नहीं है क्या खाएं क्या नहीं 2 कल भी चक्कर लगाया परसों भी लगाया आज भी चक्कर लगाया ना कोई जब तक क्या करें गरीब आदमी बेवा औरत मैं क्या करूं तो ये भी पैसे नहीं मिल रहे मुझे तो पहली बार यही मिलने की सूरत थी ये भी नहीं मिल रहे ना कोई राशन है ना कोई चीज़ है कैसे चल रहा है बस गुजारा ऐसे चल रहा है कि कुछ दुकान से राशन उठाते हैं कुछ ऐसे गुजारा कर रहे हैं क्या करें जी नाज़रीन हैदराबाद में एहसास किफ़ालत कैश प्रोग्राम के सिलसिले में जेके सेंटर मुक़रर थियल हुआ उते मौजूद स्टाफ ऐं उते मौजूद जेके मुस्तहिक़िन मर्द ऐं औरतूं हुयूं उन्हनि जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी इन सिलसिले में वधीक तव्हांजी ॻाल्हि ॿोल ॿियनि मुख़्तलिफ़ सेंटरनि ते तव्हांजी ॻाल्हि ॿोल उते मौजूदु माण्हुनि सां ऐं उते मौजूदु अमले सां अवां जी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं इन सिलसिले में असीं हिते वठूं था हिकु नंढो ब्रेक खां पोइ वरी अवां सां पंहिंजी गुफ़्तगू जारी रखंदासीं तेसिताईं केॾांहुं न वञिजो ॾिसंदा रहिजो धरती न्यूज़। वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर अव्हांखे प्रोग्राम सिंधी शो में ख़ुशामदीद चऊं था नाज़रीन मुख़्तलिफ़ सेंटरनि ते मौजूदु जेके मुस्तहिक़ मर्द ऐं औरतूं हुयूं उन्हनि जी मां ॻाल्हि ॿोल ॿुधी हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं हैदराबाद जे हिकु अहिड़े सेंटर ते जेको एहसास किफ़ालत प्रोग्राम जो सहूलत सेंटर आहे
जिते स्टाफ मौजूदु आहे ही उहो सेंटर आहे जिते जेके माण्हुनि खे का ख़बर न आहे हिन प्रोग्राम जे हवाले सां त 8171 ते मैसेज कीअं कजे या जिन खे मैसेज आयो आहे त उन्हनि जो अॻियां तरीक़ेकार छा आहे, जिन खे मैसेज न आया आहिनि त उन्हनि खे वरी जेको आहे सो अॻियां फॉरवर्ड कनि पिया हितां जेके आहिनि से उन्हनि जा मैसेज वरी नादरा खे जेको आहे डेटा उन्हनि जी ॾिनी वञे पई। उन खां अलावा हिते जेको आहे त जेके अॻु में वठंदड़ आहिनि हिन प्रोग्राम तहत जे BISP तहत जेके पैसा वठंदड़ आहिनि उहो फ़र्द अगरि गुज़ारे वियो आहे त उन्हनि जे वारिसनि खे जेको आहे सो हितां वरी कीअं जेका आहे सा उहा कैश जेका आहे सा मिलंदी। इन सिलसिले में असीं हिते सेंटर ते मौजूदु जेको स्टाफ आहे उन सां अवां जी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं, हिते मौजूदु माण्हुनि सां अवां जी ॻाल्हि ॿोल कराईंदासीं ऐं इहो ॾिसण जी कोशिशि कंदासीं त हीउ सेंटर पंहिंजो कमु कीअं करे रहियो आहे। हम यहाँ पे हेल्प डेस्क सेंटर बना हुआ है, एहसास का ऑफिशियल ये सेंटर है। यहाँ पे हम 3 तरह के लोगों की हेल्प कर रहे हैं। जिनको मैसेज आया है कि आप ज़िला इंतज़ामिया से रब्ता करें, उनका डेटा हम आगे फॉरवर्ड कर रहे हैं नादरा को। एंड सेकंड, जिनको ये मैसेज आया कि आपकी जांच पड़ताल चल रही है लेकिन उनकी यहाँ पे रजिस्ट्रेशन हुई भी नहीं है, उनका भी डेटा आगे फॉरवर्ड कर रहे हैं। और तीसरा, जिनके बेनिफिशरीज़ की डेथ हुई है और उनके नाम आए हुए हैं कि आप अहल हैं, तो हम उनको हेल्पलाइन नंबर प्रोवाइड करते हैं और उनको बताते हैं कि आप उस नंबर पे सुबह 9 से शाम 5 बजे तक रब्ता करें ताकि वो जो है आपके नाम पर ट्रांसफ़र कर दिए जाएं जिन बेनिफिशरी की डेथ हुई है और उनका जो मींस घर का फ़र्द है, बेटा है या बेटी है या बहन वगैरह है, वो फिर हेल्पलाइन नंबर जो एहसास का है वो उसके नाम पे आफ्टर वेरिफिकेशन वो उसके नाम पे ट्रांसफ़र कर देते हैं। ये इस वजह से हेल्प डेस्क सेंटर इधर बनाया गया है। यहाँ अक्सर ऐसे मींस लोग आते हैं जिनको पता ही नहीं होता 8171 पे मैसेज भेजना कैसे है, तो उन लोगों के लिए भी हम यहाँ पे उनका प्रॉपर जो है रजिस्ट्रेशन कर रहे हैं और उनको बता रहे हैं कि ये प्रोसेस है। का भी असांखे ग़रीबनि खे कुछ भी इमदाद न कुछ बेनज़ीर जा कदम भी कोन मिलिया आहिनि। असां ग़रीब अॼु पहिरें बार आया आहियूँ। बोल रहे हैं तो पैसे मिल रहे हैं, आ जाओ। हम आते हैं लाइन में खड़े खड़े हो जाते, वापस चले जाते हैं। हम जो बोलते हैं तो वो बोल रहे हैं जाओ, फिंगर भी नहीं लेते, इसलिए बोलते हैं बस NIC लेके वो बोलते हैं नहीं तुम्हारे पैसे नहीं आए, जाओ। आकर लाइन में बैठे सारे दिन उन्हें भूखे रहते हैं, वापस चले जाते हैं। किराए के रस्ते करते आते हैं, कितना किराया लगता है? 300 रोज़ाना किराया है हमारा। कई पड़ोस वाले से लाते हैं, हमारे पास तो है नहीं राशन मिल रहा है, नहीं कोई पैसे मिल रहे हैं, नहीं बेनज़ीर वाले मिल रहे हैं, नहीं इमरान खान वाले मिल रहे हैं, कोई भी नहीं मिल रहे हैं। अब मकान के किराए मालिक हैं ना, वो बोल रहे हैं तो भाई हमारा मकान का किराया दो, हम बेवाए हैं। हम 8 बजे से खड़े हैं मगर हम रश इतनी लगी पड़ी, हमको कुछ मिल रहा नहीं, जवाब ही नहीं मिल रहा, बस कुछ कह ही नहीं रही है। को अगर इमरान खान के पैसे हैं तो हमको दे ना, ये हमारे पर्ची देखें। नहीं मिला राशन, कुछ भी नहीं हमारी नौकरी नहीं धंधे कुछ भी नहीं है। बस ऐसे ही मेरा शोर वो था, मजदूरी करता था। अब बस घरों से ले रहे थोड़ा थोड़ा कुछ। असीं हींअर इन जे करे आया आहियूं, बेनज़ीर इन्हनि जा असांखे मिलिया न पर्चा इमरान खान वारा, असां उन जी शिकायत ते आया आहियूं। हुननि चयो त हीअ जमाओ तव्हांजा न मैसेज थींदा उहे तव्हांखे मिलंदा पैसा, असां उन जे करे आयासीं। हाणे असीं रिसीव करियूं त असांखे पोइ पैसा मिलंदा न, अचनि था कोन था अचनि। परेशान हो रहेंगे, घरों का काम कर रहेंगे, झाड़ू पोछे का आटा मांग कर लेकर आ रहे हैं, दाल मांग कर लेकर आ रहे हैं, क्या करें? अभी दिहाड़ी भी नहीं हो रही है, मजदूरी भी नहीं हो रही है, मियाँ की घर पे बैठा। पता नहीं, ये तो हमें नहीं पता, पर बोल रहे हैं कि मिल रहे हैं 12-12 हज़ार रुपये। का शेकन मिली आहे, मजदूरी कंदा आहियूं, बस आया हूँ, मैसेज आयो आहे, बस हाणे पैसनि जो हला करो, कमु थी वेंदो, रब कंदो। राशन बि न मिलियो आहे, का शइ न मिली आहे, मजदूरी कंदा आहियूं, तगारी कंदा आहियूं, ॿियो हाणे छा कंदा आहियूं? हाणे वेठा आहियूं घर, मतिलबु लाज आसरी बि हाणे छा कंदासीं? का शइ न मिली आहे, कुझु बि न मिलियो आहे। बस हाणे गवर्नमेंट जी मर्ज़ी आहे, पोइ ॾिए या न ॾिए, हाणे उन खां छा था करे सघूं? आया ये 12,000 ॾिसूं मिलनि, अलाह करे दुआ कयो त मिलनि। वेचारा वञनि था, मर्द कंहिं महिल लॻे त कंहिं महिल नथो लॻे, या रोज़गार पाण ॾिसो था त बंदि लॻा पिया आहिनि। असां सुबुह जा 8 बजे आयल आहियूं, त इहे यकी बीठा आहियूं, एकर अंदरि करे वरी पोइ असांखे वरी कढियऊं ॿाहिरि। हाणे इहे यकी कुराड़ी यकी बीठा आहियूं, एतिरो जंगनि में साह ई न आहे, छा कयूं? मजबूर आहियूं, बचड़ा मज़ूरियूं बि बंदि लॻियूं पियूं आहिनि। इज़त वारा आहियूं, असां लठियूं था खाऊं, बेगुनाह बेख़ता बुख खाऊं न। हणनि था न, चवनि था पोइ मोटो, वरी अॻिते छो? सम्झे, हुकूमत बीठी आहे, ना पैसो मिले थो, ना राशन पानी मिले थो। बेनज़ीर जो कार्ड जेको न मिलिया, ना इमरान खान जा मिलिया, ठला खणी फिरो पिया, 4 ॾींहं थिया। छा कयो ग़रीब माण्हू?
कम बंद पियो आहे। हिकिड़ी रन दाल कुझु कोन्हे मिलियो, ना गवर्नमेंट जो मिलियो, ना बेनज़ीर जो, ना इमरान ख़ान जो, कुझु कोन्हे मिलियो आहे। गवर्नमेंट खे चवंदा असांखे ॾे, असां बुख मरूं था, असांजा नंढड़ा ॿार आहिनि, असीं बेवारस, कुझु त असां वटि कोन्हे, बेरोज़गारी बचा वेठा आहिनि। घर बड़े बार खूरी बूंदी कयूं, आंगार कयूं, पोरियो कयूं, तॾहिं खाऊं था, न त पिया बुख में वेठा आहियूं। पोइ हाणे छा कयूं, पोइ कंदा आहियूं खूरी बूंदी, पोइ खाईंदा आहियूं चांहि ढुक को अटो ॿटो, ॿियो कुझु बि कोन्हे। कंहिं महिल त बुख में बि वेठा आहियूं। गवर्नमेंट ॾे पैसा ॾियारींदी, बेनज़ीर वारा इमरान वारा, जीअं साह ॾिनो असीं गिराह बि ॾींदो, रोज़ी रबट आहे बाबा। हे चवनि था सही लॻे थो पैसा ॾियूं, तुंहिंजा पैसा पिया आहिनि। हा सही नथी लॻे, ऊंठ नथो लॻे, न कुझु बि कोन मिली आहे। असां कुझु कोन ॾिनो आहे गवर्नमेंट, छा ॾिनो असांखे? हे खणी खणी थकिजी पिया आहियूं, हे टोकन खणी थी वरिता त चएसि तुंहिंजा पैसा मथां बंदि आहिनि। छो मथां बंदि आहिनि? हे पर्चियूं अचनि थियूं, वॾो मिशन में जे मथां बंदि हुजनि त छो अचनि हे पर्चियूं छो आहिनि? हे ATM कार्ड हथ में आहे, वतां थी रुलाईंदी त हे मिले कोन थो। हे छा आहे ATM कार्ड? हे छा आहे? हेॾो हे पर्चियूं मिशन में हणा त चवनि था त 21,000 आया थी, हे मिशन में हणा त चवनि था 21,000 आया थी, हिते अचूं त रुपयो कोन था ॾियनि। हे छा आहे? हे छा आहे? हे छा आहे? अॻी किस्त बि कान मिली आहे न मूंखे, त अॻी किस्त बि कान मिली आहे न 99,000 वारी, रुपयो न मिलियो आहे। असां मज़दूर ग़रीब, मुंहिंजो घर वारो हेपेटाइटिस C/B जो मरीज़ आहे, जिगर जो, असांखे कुझु बि कोन मिलियो आहे, न राशन मिलियो आहे, न असांखे कुझु खाइण जे लाइ मिलियो आहे। असां किराएदार आहियूं, असांखे 2-3 साल थी विया आहिनि हुते वेठा आहियूं, असांखे का अहिड़ी सहूलियत न मिली आहे। असां वटि एतिरो न आहे, असां बच्चनि जो पेट भरियूं या घरवारे जी दवा वठूं। असां छोकिरो वेंदो आहे वीचारो मज़दूरी करे ईंदो आहे, उहो बि छोकिरो मुंहिंजो नंढो आहे, मुंहिंजूं धीअरूं आहिनि वॾियूं, उहो बि कॾहिं 50 कॾहिं 40 ईअं करे खणी ईंदो, कॾहिं ॿाहिरि ॾी वेंदा आहिनि, कॾहिं मां ॾी वेंदी आहे, उहो ई खायूं था। असांजो ॿियो केरु न आहे, ख़ुदा जी ज़ात जे अलावा असांखे कुझु बि कोन मिलियो आहे। घर बि ॾिसनि, घर में अची असांजा दॿा बि फरोले ॾिसनि, अटो आहे, घी आहे, लूणु आहे, मिर्च आहे, कुझु बि न आहे असां वटि। असांजा मज़ूर आहिनि, छोकिरा सॼी ॾींहुं मज़ूरी ते वञनि था, पुलिस उन्हनि खे ड्रिकाए छॾे थी, असांखे कुझु बि न आहे मिलियो। अॼु ताईं केतिरो राशन हले थो पियो, ओॾो मोकिलनि था, जंहिं ॾे मोकिलनि था पंहिंजी मतिलबु ते पंहिंजी रवाज़ ते हलाइनि था, जेको उन्हनि जा ॾिठल वेठल आहिनि। बाक़ी ग़रीब त ईअं वधे धिकनि ते हलनि था पिया। उन्हनि जे दिलि में छा निकिरी, इहा यादि निकिरंदी जेके पहिरीं माई ॻाल्हायो आहे। हाणे असां उन्हनि खे छा चऊं? सही हलंदो, पहिरियों सही हलंदो, हे जो बीमारी अची वई आहे, हिन खां पोइ असां सफ़ा हालात तंग थी विया, नंढा बच्चा आहिनि, छोकिरा मज़ूर आहिनि, मुड़ुसु कमकार न कंदो आहे, उहो नशई आहे, बसि हालात सफ़ा ख़राब थी विया आहिनि। जाहिर सी बात है, इनके थम उम्र के हिसाब से जो ना खिंचाव कर जाते हैं। तो मसलन पता नहीं कितने लोग हैं, लोगों को परेशानी हो रही है, दुश्वारी हो रही है, और नादरा बंद है, 30 तारीख को जो ना वो खोलेंगे। भाई 30 तारीख का टाइम है, तो ज़ाहिर है 31 को खुलेगा वो। अब ये तकरीबन कल से जो ना परेशान है, ये सारा दिन इनको हो गया। आज मैं खुद आया हूँ इनको लेकर, तो मगर इनके थम है ना अंगूठे के, वो नहीं आ रहे हैं कोई से भी। और 1939 की इनकी इंडिया की पैदाइश है, ये कार्ड है, ये वालदा है मेरी। नहीं, राशन वगैरह कुछ भी रिलीफ नहीं मिला है। हम यूनिट नंबर 10 में रहते हैं, सितारा मस्जिद के करीब, इब्राहिम धोबी की दुकान है, उधर रहते हैं। कोई भी नहीं, आप आके उधर चेक करो, मालूमात करो, उधर किसी की तरफ से, गवर्नमेंट की तरफ से नहीं। हाँ, इमरान खान की तरफ से रिलीफ आया था, मगर वालदा के थम नहीं आ रहे। और ये आप इनको देख लो, ये खड़ा होके, आप ये सबके सामने, ये मैं झूठ नहीं बोल रहा, ये सारा गवर्नमेंट तबका ऑफिसर बैठे हैं, आप देख लें, इनको चेक कर लें, इनको खड़ा नहीं हो जा रहा है इनसे। मैं यही कहूँगा कि यहाँ का जो भी निज़ाम है बिल्कुल बेहतर तरीके से चल रहा है। हमारे जो पुलिस वाले हैं, लेडीज़ पुलिस है, वो भी बहुत अच्छी तरीके से उनको समझा रही है, गाइड कर रही है, फासले से खड़ा कर रही है। वन बाई आके जो भी इनका पैसा अंगूठा लगाते हैं, वेरीफाई ओके होता है तो उनको पैसे मिल जाते हैं, वो चले जाते हैं। हमारा जो जवानों का स्टाफ है वो भी बहुत अच्छी तरीके से ड्यूटी कर रहा है, कोई बदमज़गी नहीं है, बहुत अच्छे तरीके से पुरअमन तरीके से जो एहसास प्रोग्राम है इसके तहत, या बेनज़ीर इनकम उसके तहत लोगों को पैसे मिल रहे हैं, और लोग मुतमईन हैं, खुश भी हैं, जो भी पैसे मिलते हैं वो खुश होके जाते हैं, और अल्लाह करे इसी तरीके से चलता रहे। नाज़रीन, हैदराबाद के चइनी तालुक़नि में
एहसास एमरजेंसी कैश किफ़ालत प्रोग्राम के सिलसिले में असां अवांखे मुख़्तलिफ़ सेंटर विज़िट कराया जिते मौजूद अमले ऐं उते मौजूद मुस्तहक जेके मर्द ऐं औरतूं हुयूं उन्हनि सां अवां जी ॻाल्हि ॿोल कराईसीं ऐं कोशिशि कईसीं त हुते इहो ॾिसूं त SOPs ते केतिरो अमल दरामद थी रहियो आहे ऐं जेको सोशल डिस्टेंस आहे उनखे केतिरो बरक़रार रखियो वियो आहे। इन सॼे प्रोग्राम में जेका असांखे ॻाल्हि ॾिसण में आई उहा इहा आई त शुरू वारा जेके ॾींहं हुआ जेके 2 ॾींहं शुरू वारा हुआ उनमें तमामु घणी पीड़ा ऐं रश हुई, माण्हुनि खे प्रॉपर तरीक़े सां इन प्रोग्राम जी ख़बर न हुई, ॼाण न हुई। हर माण्हू उते पहुतो पियो जिते सवनि ई हज़ारनि जी तादाद में माण्हू जेके आहिनि से जमा थी विया हुआ जिन खे हिन प्रोग्राम जी ख़बर कोन्हे। असल में हीउ प्रोग्राम 3 मरहलनि ते मुश्तमिल हो। पहिरियों मरहलो उहो हो त जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो कार्ड रखंदड़ जेके पोहरियत औरतूं हुयूं या मुस्तहक औरतूं हुयूं उन्हनि जेको कार्ड हो उन्हनि खे सिर्फ़ु इहे पैसा ॾियणा हुआ जेके 4 महीननि जा मिलाए 12,000 रुपया करे उन्हनि खे ॾियणा हुआ। पर हिते हर माण्हू पंहिंजो शनाख़्ती कार्ड खणी पहुची वियो जंहिंजे करे तमामु घणी इंतिज़ामिया खे बि जेको आहे सो ॾुखियाई ऐं तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पियो ऐं जेको आहे सो माण्हू ख़ुदि बि तमामु घणा परेशान थिया ऐं किरोना जहिड़ो जेको आहे मूज़ी मर्ज़ जॾहिं हेॾी तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे उते सवनि ई हज़ारनि जी तादाद में इन्हनि मर्द ऐं औरतुनि जो उते मौजूदु हुअणु तमामु तशवीशनाक सूरत मंज़र पेश करे रहियो। हाणे त जीअं त स्मूथली ही सेंटर हली रहिया आहिनि, SOPs ते बि अमल दरामद थी रहियो आहे, पर हिते सिर्फ़ु जेका हींअर जे वक़्तु जेको जहिड़ो ॾिसण में अचे पियो उहो इहो बि असांखे ॾिसण में अचे त हिते सिंध हुकूमत चवे पई त हीउ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा वफ़ाक़ असांखे कुझु बि ॾिनो, सिंध जे माण्हुनि खे कुझु बि नाहे ॾिनो। हीउ उहे ई साॻा पैसा आहिनि जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे तहत मां हिननि मुस्तहक औरतुनि खे मिलंदा आहिनि ऐं हीउ वफ़ाक़ सिर्फ़ु उनजो नालो तब्दील करे हीउ हितां जे माण्हुनि खे जेको आहे सो ॾिए पियो। ॿिए कंहिं बि क़िस्म जो को रिलीफ जेको आहे सो वफ़ाक़ जे तरफ़ां सिंध जे माण्हुनि खे नाहे मिलियो। इन सिलसिले में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन प्रोग्राम खे अगरि जारी रखियो वञे, इन ई तरीक़े सां जारी रखियो वञे त जेके राशन जे लाइ परेशान जेके माण्हू परेशान हाल माण्हू आहिनि उहे तमामु घणी तकलीफ़ुनि ऐं परेशानियुनि खां बची वेंदा हलिया ऐं जेको आहे सो उन्हनि खे सहूलियत थींदी अगरि अहिड़े ई तरीक़े सां उन्हनि खे पैसा ॾींदा वेंदा। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी तरफ़ वञी रहियो आहे। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु पंहिंजे मेज़बान जहांगीर सेड़ो खे प्रोग्राम सिंध इशू मां ॾींदा इजाज़त। अॻे हफ़्ते वरी कंहिं ॿिए नए मौज़ू सां गॾु अव्हां सां गुफ़्तगू कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।